सिंधी मीडिया जे इदारनि खे रहतू न मिलण ख़िलाफ़ सिंध असेंबली ॿाहिरां एहतजाज कयो आहे, जंहिंमें 100 सहाफ़ियुनि शिरकत कई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुल्फ़िकार तुनियो। जी ज़ुल्फ़िकार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधी मीडिया एसोसिएशन के सॾ ते इश्तिहारी कंपनी मिडास तरफ़ां सिंधी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया है उनके रहतू न मिलण खिलाफ़ सहाफ़ियुनि सिंध असेंबली ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन अॼोके सहाफ़ियुनि जे एहतजाज में कलम धनिन जो जेको आहे तमामु वॾो अंकुश शरीक हुयो, जेकी मिडास ऐं उनजो जेको मालिक आहे इनाम अकबर उनजे ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी करे रहिया। सहाफ़ियुनि जे एहतजाज दौरान सूबाई वज़ीर इतलात खाते जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह उते पहुतो ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कयूं। ऐं नासिर हुसैन शाह कलम धड़ियुनि खे एहतजाज करण सहाफ़ियुनि खे ख़ातिरी कराई त संदन जेके रहतू आहिनि उहे फौरी तौर अदा कराई वेंदियूं। ऐं नासिर शाह सहाफ़ियुनि जे वफ़द खे इहा ख़ातिरी कराई त सहाफ़ियुनि जो वफ़द पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे ऐं उन ताईं ही मामिलो पहुचायो वञे, जंहिंखां पोइ हू जेको आहे मिडास सां सिंध गवर्नमेंट ॻाल्हियूं कंदी ऐं हुननि जी कोशिश हूंदी त फौरी तौर जेके करोड़े रुपयनि जूं रहतूं आहिनि उहे सिंधी मीडिया चैनल्स खे फराहम कयूं वेंदियूं। हिन वक़्तु सिंध जे जेके सहाफ़ियुनि जो वफ़द आहे उन जूं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध असेंबली में जेके ॻाल्हियुनि जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन सिंध सरकार खे किताब ॾिने 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि संदन जेको मामिलो आहे उहो हल न कयो वियो, 3 ॾींहंनि अंदरि मिडास जो जेको बेल लगाम घोड़ो आहे उनखे लगाम ॾेई खेनि जेके रहियल करोड़े रुपयनि जूं रहतूं आहिनि उहे अदा न करायूं वयूं त हू जेको एहतजाज जो जेको सिलसिलो आहे ॿीहर जेको आहे उहो शुरू कयो वेंदो। जी ज़ुल्फ़िकार, तव्हांजी महिरबानी।